अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। दोस्तों कह उम्मीद तो कहता सब ठीक होता तो हम भी ठीक है फ्रेंड्स। आज व्लॉग कैसे यहाँ के स्टार्ट जानते रहा तकरीबन 7:45 आऊंगा यहाँ तो लाइब्रेरी यार। सो शमीर जी स्कूल कौन हुआ शमीर जो थी छुट्टी पेपर्स का पोए हाँ। 8 क्लास या पेपर नहीं शमीर हाँ यार पेपर दिनासी पेपर कीअं था भला पेपर सुठा था माशाल्लाह। हाणे माना ईद का पोए वेंदो 9th क्लास में। हाँ सही ज़्यादा यारो कार न लाइंदो आहे वॾो सेठ आहे असांजो। फ्रेंड्स बाइक बीठी आहे असांजी तयार। फ्रेंड्स हींअर आहे लाइब्रेरी जी टाइमिंग 9 बजे गेट खुलंदो आहे, बाक़ी ॿाहिरि वेहणो पवंदो आहे। हिन करे आउं आयुमि लाइब्रेरी थोरो अॻु में अची वियुमि, हिन करे गेट बंदि हुआ, स्टूडेंट्स बि घटि बीठा हुआ। हिन करे आउं आयुमि हिते न्याज़ स्टेडियम जे ॿाहिरां। जीअं तव्हांखे ॾेखारियां थो हे आहे न्याज़ स्टेडियम जे ॿाहिरि जो व्यू। न्याज़ स्टेडियम जो हीउ छा ठहियो अथनि पासे जेका आहे बीठियूं आहिनि क्रेन में फायर ब्रिगेड ऑफिस ऐं साम्हूं इंडस होटल आहे। तो फ़िलहाल आउं सोचो तव्हांखे विज़िट कराइण थोरो घणो ॿाहिरां, छो त ग्राउंड में अंदरि त वञणु कोन ॾींदा, मतलब का मैच वग़ैरह कोन थी हले। ॿियो वरी गेट बंदि हूंदो, हलूं था 2 मिंट हिते बीह करे कुझु उस कयूं, पोइ वरी हलूं था लाइब्रेरी। हाणे 2-2 कलाक वेहूं था हुते। अॼु आहे जुमे जो ॾींहुं ऐं टाइम थी रहियो आहे तक़रीबन 1:34। सो हीअं दुकान बंदि करे रहियो आहियां, जल्दी सां तयारु थियूं था वेंदी तंहिंजी करे पोइ हलूं था पाड़े वारी मस्जिद में ऐं उन मस्जिद जो तव्हांखे व्यू ॾेखारियूं था। मस्जिद कहिड़ी क़िस्म जी ठहियल, ज़बरदस्त माशाल्लाह नई मस्जिद ठही आहे, हुन में नमाज़ पढ़ंदासीं। जेकॾहिं तव्हांखे हीउ वारो व्लॉग पसंदि अचे लाइक ज़रूरु कजो, मुंहिंजे चैनल खे जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं फ्रेंड्स बाक़ी जेका आयल आहे उहो पियो आहे वठी आयो अबू, सो हिन गाड़ी में लॻाईंदासीं, बाक़ी हुन में लॻारायो हुओ। फाइनल फ्रेंड्स असीं तयार थी चुका आहियूं, वञूं था नमाज़ ते। शमीर तयार आहे? शमीर सही आहे न? हाँ हलो नमाज़ तयार, नमाज़ पढ़ी अचूं। दुकान खे फ़िलहाल कयो आहे बंदि। हे हिन सां असांजे ॻोठ जूं गलियूं। हाणे असां नमाज़ पढ़ंदासीं हेॾां वारी मस्जिद में जेका नई ठहे थी पई, काफ़ी ठही वई आहे, साम्हूं आहे। शमीर ॿियो ॾियार ॿियो ख़ैर आहे। शमीर साईं अॼु उथियो तक़रीबन 5:30 पौणे 6 बजे। छो भला शमीर तोखे उथारियो? मां 2 दफ़ा उथारियो मां यार बस छा कयूं, सॼो ॾींहुं थक थो थिए। थक त थिए थो, पर जुमे जो रोज़ो हो न यार। साम्हूं लॻल आहे बोर्ड मस्जिद जो, इहा आहे मस्जिद साइड में। जामिया मस्जिद नूर मोहम्मद कासमिया। बिस्मिल्लाह। माशाल्लाह सुभानअल्लाह। तो फाइनल फ्रेंड्स नमाज़ पढ़ी आयासीं, हींअर वञूं था पिया घर। शमीर अॻु में नमाज़ पढ़ी रफू चकर थी वियो, जल्दी सां पियूं। हाणे ताईं आइसक्रीम जा मज़ा वठंदा माण्हू। हा उस्ताद चाबी त मूं वटि कोन्हे, घर पई आहे, तो जल्दी भला रफू चकर थी। हाँ बस पढ़ी हो तो फ्रेंड्स चाबी खणी अचो घर। सुन्नत वग़ैरह पढ़ी करे आख़िर में सॼी फाइनल नमाज़ करे दुआ घुरी पोइ माण्हू निकिरे न। हाँ पोइ मां बि तीअं कयो न। अलाए पोइ जल्दी पढ़ी है भला, मां जल्दी पढ़ी न। तो फाइनल फ्रेंड्स हींअर आयल जा दॿा मिली मिक्सर करे विझूं था गाॾी में, ऐं जो कढंदासीं। ऐं चाबी खणी आहे जेको आहे सो दुकान जी। हाणे हलूं था हुते क्लास वग़ैरह हुते पई आहे दुकान ते, पोइ हली करे ॿाहिरि बिहारियुनि जो ऑयल चेंज कंदासीं। पोइ शमीर वेंदो सामान वठणु, ऐं दुकान ते वेंदुसि। तो फाइनल फ्रेंड्स शमीर जी प्लास खणी आयो आहे हिकिड़ी पुराणे ज़माने जी, ऐं हीअ आयल हिन में पियो आहे माशाल्लाह अधु खनि आयुसि। हिन जो पहिरीं नट खोलींदासीं, पोइ हिन में विझंदासीं कारो आयल। हाँ नट खोली वेंदी शमीर हिन जा? हाँ ओरियूं ही आहे मुंहिंजे ख्याल में। तो फ्रेंड्स फाइनली असांखे कोन थियो कमु, असांखां कमु कोन थियो। हाणे हिनखे किरंदा
फिलहाल कैंसिल कम गए रात में बाबू गाड़ी का दोनों में हूंदा पाना वगैरह सब सामान सो हिन खे रखूं था फिलहाल साइड ते पूरी रात जो चेंज कंदासीं मुंहिंजो जेको नट आहे न ऑयल जंहिंमां निकिरंदो आहे हेठां वारो उहो थोरो मतिलबु हिन प्लास सां खुले कोन थो प्लास पुराणी आहे अच्छा तो दरवाजा खोल हले 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 आवनी 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 अच्छा भैया मां हाँ ना ऐसे नौ डिलीवर यार राइडर पत्थर गिरा अभी निकला पता हाँ वो तो खुला सी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पक्को यार लाइव फाइनल फ्रेंड्स भाई गेट खोले छॾियासीं हाणे शमीर वञे थो सामान वठण जे लाइ चए थो यार सुबुह खां तो इंतज़ारु करायो आहे सो आहे थोरो घणो सामान खुटल शमीर पोइ वञी थो हाँ बस वञूं था ॿियो कंहिंखे वठी ईंदा रहमान खे या शहज़ाद खे बस रहमान के वठी था वञूं रहमान आहे घर हाँ। कॉल करीं सर त सामान लिखियो अथई न सही आहे टोट बैलेंस कोन्हे बैलेंस है कोन हलो काथे ॿाहिरि निकिरी आ न न खोलियो आहे हींअर हलिया ॿाहिरि निकिरी आ वालेकुम सलाम भाऊ छा हाल आहे खुश के ठीक ठाक छा कयूं हलो दे हाल भला सालनि खां पोइ मिलिया हुजा नमाज़ किथे पढ़ी नमाज़ किथे पढ़ी नमाज पढ़ी बस मस्जिद में पढ़ी अले नज़र को नहीं ॿी मस्जिद में भी आहे सही आहे यार यारी बैठी जाओ फाइनल फ्रेंड्स शमीर वारा विया आहिनि सौदो वठण जे लाइ हाणे आऊं हिते सुबुह खां फिलहाल अधु कलाक जे लाइ जेसि ताईं अचे शमीर शहज़ाद छा थो वठी वञे लाइ यार रोज़ेदारनि खां माफ़ी था करूं उन्हनि खे ॾेखारियूं था शयूं वग़ैरह हा शहज़ाद भाई छा वठी आयो आहीं यार गोलो गंढो वाह 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 थैंक यू